दिल जो दौरो माण्हूअ जे मौत जो सबबु बि बणिबो आहे ऐं अॼुकल्ह वॾे अंग में नंढी उमिरि जूं फोतिगियूं दिल जे दौरनि जे करे ई थी रहियूं आहिनि। हिन वक़्त ताईं इहो सम्झो वेंदो आहे त दिल जो दौरो ओचितो पवंदो आहे, जंहिंजे करे ख़बर न पवण सबबु मुतासिर माण्हूअ जी ज़िंदगी बचाइण ॾुखी बणिजी वञे थी। पर हक़ीक़त में ईअं रुॻो कॾहिं कॾहिं ई थींदो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त दिल जे दौरे खां अॻु अहिड़ियूं केतिरियूं ई अलामतूं हूंदियूं आहिनि जेके माण्हूअ लाइ ख़तरनि जो घिंड हुजनि थियूं, पर सही ॼाण न हुजण ऐं बेख़बरीअ जे करे माण्हू मौत जे मुंहं में हलियो वञे थो। अमरीकी रियासत टेक्सास जे शहर डेलास में हार्ट एसोसिएशन जी हिकु गॾिजाणी में पेश कयल तहक़ीक़ में अहिड़ियूं आम अलामतूं ॿुधायूं वयूं जेकी अॻिते हली मर्दनि में दिल जे दौरनि जो सबबु बणिजनि। तहक़ीक़ में 35 खां 65 सालनि ताईं जे उमिरि वारे 567 मर्दनि ते मुतालियो कंदे दिल जे दौरनि जो सबबु बणिजंदड़ अलामतुनि खे वाज़िह कयो वियो। मुताले मूजिबि तक़रीबन 80% मख़सूस अलामतूं ओचिते दिल जे दौरे पवण खां अॻु हफ़्ते खां 1 कलाक अॻु में ताईं महसूस थी वेंदियूं आहिनि। जन माण्हुनि में इहे अलामतूं साम्हूं आयूं, उन्हनि मां 56% खे छातीअ में सूरु पियो, 13% जो साहु मुंझियो, जॾहिं त 4% माण्हुनि खे चकर आया ऐं दिल जे धड़कण में घटि वधाई थी। तहक़ीक़ में इहो ॿुधायो वियो त 53% माण्हुनि में दिल जे दौरे खां अॻु अलामतूं ॾिठियूं वयूं आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त अहिड़ी अलामतुनि खे सम्झी दिल जे दौरे खां अॻु ई उन खां बचण लाइ उपाउ वठी सघजनि था, जंहिं सां यकीनन केतिरियूं ई ज़िंदगियूं बची सघनि थियूं।